उस्ताद सलेमान जलपाणी डोर पढ़ंदो संगत ॻोल्हींदी। जी उस्ताद। हाँ साईं, डोर तो चवे त जू छॾे जवान आया वट अमीर, ॾिसी हाल हिन जो खणी परी मिलायसि पीर, छा कम कुलनि जा सरा थियनि शरीर, संदो हाल अमीर हरन हाजी जे। उस्ताद अञा पढ़े। जू छॾे जवान आया वट अमीर, जी ॾिसी हाल हिन जो खणी ॿुध मिलायसि मीर, जी छा कम कुलनि जा सरा थियनि शरीर, संदो हाल अमीर हरन हाजी जे। संदो हाल हमीर आहे हरनी वटि हाजी जे। हा जू छॾे साईं अवां जो उस्ताद सलेमान मथां इहो ख़्यालु आहे, बर नदी जा लश्कर माण्हू सभु जू छॾे साईं अली वटि आया ॿाहिरि निकिरी। जी जी साईं बर नदी असांजो ॻोठ ॿोड़े पई, असांखे हली अवां ॿधी ॾियो। अञा से बचे। उस्ताद अञा पढ़े। जू छॾे जवान आया वट अमीर, जी ॾिसी हाल हिन जो खणी परी मिलायसि पीर, छा कम कुलनि जा सरा थियनि शरीर, संदो हाल अमीर हरन हाजी जे। साईं उस्ताद सलेमान मथां अवां जो वरी इहो ख़्यालु हुजे, जी अवां जो मथां इहो वरी ख़्यालु हुजे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि सवाली आया। जी साईं चवनि था त असां सुबुह खां वठी कुझु बि कोन खाधो आहे। जी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत उमर खे चयो हिन खे पंहिंजे घर वठी मानी वञी करायो। हा साईं बचे। अञा बचे। अञा बचे। उस्ताद अञा पढ़े। जू छॾे जवान आया वट अमीर, ॾिसी हाल हिन जो खणी परी मिलायसि पीर, छा कम कुलनि जा सरा थियनि शरीर, संदो हाल अमीर हरन हाजी जे। उस्ताद मथां वरी अवां जो इहो ख़्यालु आहे जी त ॿ हमारा साईं अली वटि आया गांह खणी, ऐं साईं मिल्कियत मुंहिंजे पीउ क्या ही ॿियो जेको शख़्स आहे उन ते कब्ज़ो पियो करे। जी साईं अली उनखे चयो अता ॿई वञो पीउ जी क़बर मां हॾी खणी अचो। हा साईं। हॾी खणी आया, ॿिन्ही ॿाहिरि उन्हनि खे चयो तूं नक ते रख। जी हिकिड़े नक ते रखियो, उनखे नक मां कुझु कोन आयो। जी वरी ॿिए शख़्स नक ते रखी, उन में नक मां रत वही आयो। हा साईं। साईं अली चयो ही हकी पुट तूं न हकाई, मिल्कियत तुंहिंजी आहे। अञा साईं बचे डोरे। उस्ताद ने पढ़। जू छॾे जवान आया वट अमीर, जी ॾिसी हाल हिन जो खणी परी मिलायसि पीर, जी छा कम कुलनि जा सरा थियनि शरीर, जी संदो हाल अमीर हरन हाजी जे। उस्ताद मथां उन जो इहो ख़्यालु आहे, जी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं हज़रत अबू बकर सिद्दीक़ सां काफ़र पोयां लॻा आया। सोरगार में जेको नांग खाए। जी जी हा बच मरे। जी आधा डोर खोलियूं। जी उस्ताद डोर खोलवा। साईं अबू बकर सिद्दीक़ नबी करीम कार में हुजनि, जी वाह। नबी करीम खे आराम हुजे, चोट थे अबू बकर आराम हुजे, नाग भी ज़ारत लाइ हुजे। जी हाँ जगह मिले कान ॿिया सोराख सां बंदि हुजनि, बाक़ी थोरो हिकिड़ो सोराख हुजे, उनखे थोड़ी ॾेई छॾी वियो बाक़ी सॼी। जी वाह। हिनखे खुशबू आई तव्हां ते ठोके हिनखे ज़हर वठी वियो। जी ज़हर वठी पियो त ॻोढ़ा ॻड़ी पिया। जी वाह। नबी करीम सुजाग थी वियो। नबी करीम सुजाग थी वियो। छा आहे कि साईं ॿाहिरि आयो त कई शइ जी उस्ताद। पेर खण पेर खणी नाग छो खाधो अथई, साईं तुंहिंजी ज़ारत लाइ पे हदसि जॻह कान बि मिली तव्हां खोट चए हाणे ज़हर खण कि हा। हाणे नबी करीम पंहिंजी हुनखे लभ पियाई। जी वाह। ऐं नाग ज़हर खयो। जी हाणे डोर जे वटि मुराद आहे हिते। वाह उस्ताद वाह वाह वाह। जू छॾे